गंबट तलके जे ॻोठ बहार ड्रिग में चौथे क्लास जे मासूम शागिर्दाणी साम्हूं वई अञा ॾाढाई जी कोशिश कंदड़ मास्तर गिरफ़्तार न थियो। निगरी जे वारसनि जो एहतजाज, मास्तर खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। हफ़्तो अॻु गंबट तलके जे ॻोठ बहार ड्रिग में चौथे क्लास में पढ़ंदड़ 11 वरहनि जी मासूम निगरी सां प्राइमरी मास्तर पारां मुबैना ॾाढाई करण जी कोशिश वारे वाक़े ख़िलाफ़ मुतासिरा निगरी जे वारसनि अरबाब अली, वली मोहम्मद, सिकंदर अली, मोहम्मद सूमर, मोहम्मद सालेह ड्रिग ऐं ॿियनि गंबट प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे मास्तर खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। इन मौक़े ते निगरी जे वारसनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़े खे हफ़्तो थी वियो आहे, पर अञा ताईं वहशी सफ़त जवाबदार गिरफ़्तार नाहे थी सघियो। हुननि चयो त जवाबदार राजूनी तरीक़े सां ठाह करण लाइ मथनि दबाउ विझी रहियो आहे। ॻोठणनि एहतजाज कंदे चयो त मास्तर पारां निगरी सां ॾाढाई करण जी कोशिश वारे वाक़े खां पोइ ॻोठ जे ॿिनि ॼाणियुनि में पिणु ख़ौफ़ छांइजी वियो आहे ऐं गुज़िरियल हिकु हफ़्ते खां स्कूल पिणु बंदि आहे। जनरल तइलीम खाते पारां वहशी सिफ़त मास्तर ख़िलाफ़ न कार्रवाई कई वई आहे, न वरी स्कूल खोलण जी का कोशिश कई वई आहे, जंहिं जे करे ॻोठ जे मासूम ॿारनि जी तइलीम मुतासिर थी रही आहे। ॻोठणनि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कंदे चयो त जवाबदार मास्तर खे गिरफ़्तार करे खेसि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। शफ़ीक अहमद खोड़ो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, गंबट।